जय झूलेलाल। मां द्वीप चेतनानी तव्हांजी साथी तव्हांजी होस्ट नेशनल स्कूल तरफां तव्हां सभिनीनि जो स्वागत थी करियां। अॼोके असांजे एनुअल डे में असां तव्हांजो भरपूर मनोरंजन करण वारा आहियूं, जंहिंमें हूंदो स्किट, ड्रामा, मिमिक्री, म्यूजिक एंड वॉट नॉट। त असांजी पहिरीं आइटम आहे स्किट, यानी हिकु नंढड़ो मज़ाकी नाटक, अ कॉमेडी प्ले। पर इहा स्किट पेश करण में हिकु ख़तरो आहे। तव्हां पुछंदा त कहिड़ो ख़तरो आहे? त ॿुधाए छॾियांव। इहा स्किट तव्हांखे एतिरो खिलाईंदी जो तव्हां सभु पंहिंजा पेट पकड़े खिलंदा ई रहंदा। पर ध्यानु रखिजो, पंहिंजो पेट पकड़े खिलजो, पासे वारे जो न पकड़ियो। ऐं हा, ब्रेक में तव्हां सभिनी लाइ असां नाश्ते जो बि बंदोबस्तु कयो आहे, जंहिंमें हूंदी पाणी पूरी, समोसो, नूडल्स एंड वॉट नॉट। त पेट पूॼा करण बि न भुलिजो। ऐं हा, कलाकारनि जो उत्साह वधाइण ताईं ताड़ियूं वॼाइण बि न भुलिजो, जीअं उन्हनि जो उत्साह वधे ऐं उहे बेटर परफॉर्मेंस ॾेई सघनि। त असांजी पहिरीं स्किट जो नालो आहे अक्रम पेशेंट चक्रम डॉक्टर, यानी अक्रम पेशेंट चक्रम डॉक्टर, जंहिंमें पार्टिसिपेट कंदा नंदिनी मोटवाणी ऐं प्रशांत नंदवाणी।